अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर हणो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो वञा त हिकु भेरो ॿीहर नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त मल्हार पंहिंजे पीउ नूरल खे सम्झाईंदे चवंदो त तूं माना राबेल खे पंहिंजो कर ऐं पंहिंजी नुंहुं क़बूल कर, मां हुन सां ई शादी करणु चाहियां थो। पर नूरल जे जेको दिमाग़ में बालाज ख़ान जो जेको गंद वेहिजी वियो आहे, त उहो पंहिंजो ई माना ॻाल्हाईंदो ऐं चवंदो त मां राबेल खे कॾहिं पंहिंजी नुंहुं तस्लीम न कंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि त वरी माना जेको आहे त राबेल जो पीउ मिठल मूंसां विढ़ियो बि आहे, मूंखे लठियूं बि हयूं अथई। इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि हुजे। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त मिठल जेको आहे त पंहिंजी धीउ राबेल खे चवंदो त हाणे तूं ॿाहिरि न निकिर ऐं तुंहिंजो ॿाहिरि निकिरणु सही न आहे। तंहिं ते राबेल जेको चवंदी पंहिंजे पीउ खे त मूं ते शायदि तोखे हाणे यकीन न आहे। तंहिं ते मिठल चवंदो तो ते मूंखे जेको यकीन आहे त उहो कंहिं ते बि न आहे। बहरहाल माण्हुनि जी जेका नज़रुनि खां मां डिॼां थो ऐं माण्हुनि जी महिनत खां डिॼां थो, छो त माण्हू जेके आहिनि त वेशी आहिनि। हिकु माण्हू जेको आहे त ॿिए ते इल्ज़ाम हणण में देरी नथो करे, त सुठो आहे त माण्हू हुनखे अहिड़ो मौक़ो ई न ॾिए। जो तूं माना ॿाहिरि न निकिरंदीअ त हुननि माण्हुनि खे अहिड़ो मौक़ो ई न मिलंदो। त मां तोखे सही चई रहियो आहियां। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।